वफा जैसे जखे गिरहण लगिया। केतिरा दफ़ा तूं हुन सां मिली आहे? बाजी 4-5 दफ़ा। इहा ॻाल्हि मां नीलम बाजी खे बि ॿुधाई आहे। माना त मिली ऐं पोइ जी रांदि अॻु में हिन घर में हले पई, जंहिंखां मां अणॼाण हुयसि। बाजी ख़ामोश। बबन बाबा पाण ॿुधाईंदो न तव्हांखे। जबल तूं ॿुधाए न जीजीअ खे। बबन बाबा मां कीअं समझी वियसि बबन शाह, समझी वियसि। लॻे थो तुंहिंजो कबूतर ॿिनि टंगनि सां फाथो आहे कंहिं कबूतरीअ जे ॼार में। जबल जीजी त ॻाल्हि समझी वई। हाणे मूंखे तुंहिंजी अखियुनि में प्यार करण जी ज़रूरत न आहे, छो त हाणे असीं ॿई मिली हिकु मुकम्मल वजूद बणिजी विया आहियूं। प्यार खे हेॾो न छेड़ खुरम, प्यार समुझ थई, किथे ॻोड़ न विझई। जॾहिं वजूद ई समुंड बणिजी वञे त पोइ ॿुॾण जो कहिड़ो भाउ। भाजी तो घणियूं ई कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि हिन घर जे लाइ, हिन घर जे भातीअ जे लाइ। नीलम, अम्मा चवंदी हुई त नीलोफर तूं मुंहिंजी उहा धीउ आहे जेका मुश्किल वक़्त सां अखियूं अखियुनि में मिलाए उन जा रुख बदलाए छॾींदी आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।